साईं कसम जो कफ़ारो छा आहे? कसम जेकॾहिं कंहिं माण्हू खयो आहे त मां फ़लाणो कमु न कंदुमि, वरी उहो कमु उन खां थी वियो, कसम टोड़े विधई, हाणे हिन जो कफ़ारो हूंदो आहे शरीयत में। उनजो तरीक़ेकार इहो आहे त 10 ॾियारा सुबुह ऐं शाम मिसकीन 10 मिसकिननि खे जेको आहे पंहिंजो 10 ॾियारा माना मिसकिननि खे खाधो खाराए, सुबुह जो बि ऐं शाम जो बि 2 वक़्त। ॿियो हिन जो तरीक़ेकार इहो आहे त सदक़तुल फ़ितर, यानी अॼुकल्ह जे हिसाब सां 2.5 किलो जेको आहे सो पंहिंजो जेका कणिक आहे उहा उनजे हिसाब सां उनजी रक़म जेका कणिक जो अॼोको रेट हले थो जांच कंदो, पोइ जेका 240 बीठी 200 बीठी जेका बि रक़म बीठी उहा माना रक़म ॾींदो। टियों इहो आहे त 10 जोड़ा 10 मिसकिननि खे पाराए, 10 मिसकिन जमा करे उन्हनि खे हिकु हिकु जोड़ो पाराए। पर हाणे जेकॾहिं को ग़रीब आहे जंहिं वटि जोड़नि जे वठण जी ताक़त बि न आहे, 2 वक़्त कंहिं मिसकिन खे मानी खाराइण जी ताक़त बि कान्हे का, ऐं कणिक जी रक़म बि नथो अदा करे, सफ़ा ग़रीब मिसकिन आहे, त पोइ उनजे लाइ शरीयत फरमाए थी 3 ॾियारा लगातार रोज़ा रखे। हिकिड़ो ॾियारो बि